Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. इलेक्शन कमीशन खैबर पख्तूनख्वा जी मखसूस सीटुन बाबत महफूज कल फैसलो जारी करे छॾियो। खैबर पख्तूनख्वा में मखसूस सीटुन बाबत नू लीग जी दरख़्वास्त मंज़ूर। जारी कल फैसले में चयो वियो आहे त केपी असेंबली में नू लीग ऐं JUI खे 9 ऐं पीपल्स पार्टी खे 5 सीटूं मिलियूं। नू लीग खे खैबर पख्तूनख्वा असेंबली में अक़लियती सीट भी मिली वई। फैसले मूजिब PTI ऐं ANP खे हिकु इज़ाफ़ी सीट मिली। हिकु औरतुनि जी मखसूस सीट ते ANP ऐं PTI KP में टॉस थींदी। इलेक्शन कमीशन गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी खां पोइ फैसलो महफ़ूज़ कयो। टैक्स छूट ते IMF जो इनकार। 3 लाख टन खंड घुराइण वारो टेंडर वापसि। हुकूमत इम्पोर्ट खंड टैक्स छूट ते IMF जे इनकार बाद खंड घुराइण लाइ जारी कयल टेंडर वापसि वठी छॾियो। ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान 3 लाख टन खंड घुराइण जो टेंडर वापसि वठंदे 50,000 मैट्रिक टन खंड घुराइण जो नज़रसानी टेंडर जारी करे छॾियो। इंटरनेशनल सप्लायर्स खां 50,000 टन खंड घुराइण लाइ 22 जुलाई ताईं वॉक घुराए वरितो। हुकूमत 5 लाख टन खंड घुराइण जो हतमी फ़ैसिलो कयो हो, जंहिं लाइ समूरी ड्यूटीज़ माफ़ कई वई हुई। TCP 11 जुलाई ते 3 लाख टन खंड घुराइण जो टेंडर जारी कयो हो। जमशेद दस्ती जूं तालीमी सनदूं जाली करार। इलेक्शन कमीशन स्पीकर क़ौमी असेंबली जो रेफरेंस मंज़ूर कंदे जमशेद दस्ती खे नाहिल करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली जे मेंबर जमशेद दस्ती जी नाहिली बाबति दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। इलेक्शन कमीशन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे क़ौमी असेंबली जे मेंबर जमशेद दस्ती जूं तालीमी सनदूं जाली करार ॾेई छॾियूं। इलेक्शन कमीशन जमशेद दस्ती ख़िलाफ़ स्पीकर क़ौमी असेंबली जो रेफरेंस मंज़ूर कंदे नाअहली जी 2 दरख़्वास्तुनि खे मंज़ूर कयो। ॿ महीना अॻु इलेक्शन कमीशन जमशेद दस्ती ख़िलाफ़ असासन ऐं तालीमी सनदुनि बाबति दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी मुकमल कंदे फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विच में अॼु अहम मुलाक़ात जो इम्कान। ज़रीन मौजूद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु शाम ऐवान सदर वेंदो। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात दौरान अहम मामला बहस ई थींदा। ज़रीन मौजूद ॿिन्ही वॾनि विच में अॼु शाम रिथियल मुलाक़ात मुल्क में हिकु वॾी तब्दीली जो इशारो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरानी सदर डॉक्टर मसूद पेज़ेशियान सां अहम मुलाक़ात। जंग में अज़ीम फ़तह ते मुबारकबाद। तेहरान में मुलाक़ात दौरान ॿितरफ़े लाॻापन, इलाक़ाई सलामती, मुस्लिम दुनिया के दरपेश चैलेंजिस ते तफ़सीली ख़याल जी ॾेवट। गृह वज़ीर तरफ़ां ईरानी सदर खे जंग में अज़ीम फ़तह ते मुबारकबाद पेश। ईरान जी मुज़ाहिमत उम्मत ते मुस्लिमान लाइ फ़ख्र जोगी करार। मोहसिन नक़वी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो नेक ख़्वाहिशुनि ते बदल पैगाम ईरानी सदर खे पहुचायो। महांगाई जे मारियल अवाम ते पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं मुकमल। तेल जी क़ीमतुनि में अॼु खां ईंदड़ 15 ॾींहंनि लाइ वॾी वाध जो इम्कान। पेट्रोलियम इंडस्ट्री मूजिबि ईंदड़ 15 ॾींहंनि लाइ पेट्रोल ₹6.60 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹5.27 फ़ी लीटर महांगो थी सघे थो। पेट्रोल जी क़ीमत में 2.5% वाध खां पोइ नई क़ीमत ₹273.39 फ़ी लीटर थियण जो इम्कान आहे। डीज़ल जी नई क़ीमत में 1.9% वाध सां नई क़ीमत ₹278.25 फ़ी लीटर जो इम्कान आहे। ओगरा अॼु पंहिंजूं सिफ़ारिशूं नाणे वारी वज़ारत हवाले कंदी, जंहिं बाद नई क़ीमतुनि जो सरकारी ऐलान कयो वेंदो। जेकबा जो इलाइक़ो थुल ॿारनि लाइ जहन्नम बणिजी वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में 2 नीगर क़तल। बी सेक्शन थाणे जे हद ॻोठ इमाम दीन बजाराणी वटि हथियारबंदनि फायरिंग करे 14 सालनि जे कदीर ऐं 16 सालनि जे अब्दुल सुभान मंगलाणी खे क़त्ल करे छॾियो। 2 नीगर मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ त रस्ते में हथियारबंदनि खेनि फायरिंग जो निशानो बणायो। वाक़े वारे हंधि पुलिस न पहुती। वारिस लाश खणाए विया। पुलिस मूजिबि मक़तूल नीगर कदीर बंगलाणी खे 6 महीना अॻु अग़वा कयो वियो हो। नीगर जे अग़वा जो केस शेर बंगलाणी जे धुर मथां दाख़िल करायो वियो हो। मारिजी वियल सुभान बंगलाणी गुज़िरियल ॾींहुं कराची खां माइटुनि वटि घुमण आयो हो। मक़तूलनि जे वारसनि मूजिबि पुलिस सां 3 ॾींहं अॻु बागड़ लाड़े वटि मुछू गैंग जो ॾोहारी अब्दुल्ला बंगलाणी मुक़ाबले में मारिजी वियो हो। अब्दुल्ला बंगलाणी जे वारसनि मुख़बरी जो इल्ज़ाम असां ते मढ़ी बेगुनाह क़त्ल करे छॾिया। खालपुर वेझो ॾोहारनि सां मुक़ाबले में पुलिस एहलकार शहीद। इंडस हाईवे ते पुलिस पिकेट फैट मुक़ाबले दौरान ॾोहारनि जी फायरिंग में एहलकार मीर मोहम्मद मेमण ज़ख़्मी थियण बाद सखर अस्पताल में दम ॾेई छॾियो। सूबाई गृह वज़ीर ज़ियाउल हसन अंजार पारां पुलिस कांस्टेबल जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। SSP शिकारपुर खां तफ़सील तलब। शहीद एहलकार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शिकारपुर पुलिस जो ऑपरेशन चमन सुखपुर वारे इलाइक़े में ॻोठ सुल्तान कमलाणी ते चढ़ाई। ऑपरेशन दौरान ॾोहारी शहज़ादो कमलाणी ऐं अमीन दोदाणी जे थाकनि खे कड़ो। ऑपरेशन खां अॻु ॾोहारी खिसकी विया। पुलिस जो इलाइक़े खे कड़ो बरक़रार। पनवाकिल मुक़ाबिलो शकी बणिजी वियो। मुक़वी माशूक काज़ी जी बाज़ियाबी दौरान हाफ फ्राई किल 4 जवाबदारनि मां हिकु जवाबदार अमजद अलमानी खे वारसनि 4 ॾींहं अॻु पुलिस हवाले कयो हो।
जवाबदार जे पुलिस हवालगी वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त नौजवान खे पुलिस हवाले करण लाइ ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। हाफ़राए कयल अमजद आलमानी जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस जांच में नौजवान खे खणी वई, राति कूड़ो मुक़ाबिलो करे नौजवान खे ज़ख़्मी कयो वियो। पुलिस ॿिनि ॿारनि जे अग़वा में मुलविस ॾुहारी अजीब उर्फ़ अजू महर, सिद्दीक़ महर ऐं नादर आलमानी खे बि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई। इस्पताल में दाख़िल ॿारनि जे अग़वा में मुलविस ॾुहारी अजीब उर्फ़ अजू महर जो चवणु हो त हुन 5 ॾींहं अॻु DSP अली महर मार्फत गिरफ़्तारी पेश कई। राति कूड़ो मुक़ाबिलो जहिड़ा ज़ख़्मी कयो वियो। ज़रियनि मूजिब ॾुहारी अजीब उर्फ़ अजू महर माज़ी में ॿिनि ॿारनि हुसैन आराई ऐं आबिद पठान जे अग़वा में मुलविस रहियो। मथस 14 संगीन नोयत जा बि केस दाख़िल आहिनि। अदाकारा हुमेरा असगर जे पुरस्कार मौत जी जांच में अहम अगवराई। पुलिस मोबाइल डेटा जा तफ़सील हासिल करे वरिता। मोबाइल डेटा वाक़े जे लिकियल पासनि तां परदो हटाइण शुरू करे छॾियो। जांच अख़्तियारनि मूजिब अदाकारा जो मौत 7 अक्टूबर 2024 जे थियो। संदसि मोबाइल फ़ोन आख़िरी भेरो शाम 5 वॻे इस्तेमालु थियो। उन ॾींहुं हुमेरा 14 मुख़्तलिफ़ माण्हुनि सां राब्तो कयो हो, जेके जांच इदारनि लाइ इंतिहाई अहम पहलू बणिजी विया। पुलिस वाक़े वारे हंध तां 3 मोबाइल फ़ोन्स, 1 टैबलेट, 1 डायरी ऐं केतिरा ई अहम दस्तावेज़ हथु कया। टिनी फ़ोन्स में हुमेरा असगर जे नाले ते रजिस्टर्ड 3 सिम्स लॻल हुयूं। जांच अख़्तियारनि मूजिब 2 मोबाइल फ़ोन्स बिना कंहिं पासवर्ड जे खुलियल हुआ। 3 फ़ोन ऐं टैबलेट जो पासवर्ड अदाकारा पंहिंजी ज़ाती डायरी में लिखियो हो। टिनी मोबाइल फ़ोन्स में 2215 नंबर्स महफ़ूज़ हुआ। 75 नंबर सां मुसलसल राब्तनि जा सबूत पिया हथ, जिन मां कुझु नंबर्स खे जांच लाइ शॉर्टलिस्ट कयो वियो। हैदराबाद में बरसात खां पोइ हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। रस्तनि ऐं घिटियुनि में गोड़े जेॾो पाणी गॾु थी वियो। इंतिज़ामिया पाणी निकाल करण में नाकाम। शहरनि जी अचवञ सख़्तु मुतासिर। लतीफ़ाबाद, रेलवे कॉलोनी, सरिश नगर, वहदत कॉलोनी ऐं पिरेटाबाद में गोड़े जेॾो पाणी भीजी वियो। हिलाल अहमद इस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्ड्स में पाणी दाख़िल, मरीज़नि खे ॾुखियायूं। कासिमाबाद, हुर कैम्प, टंडो ठोड़ो, गुड्स नाका ऐं ॿिया हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कराची में गाॾी गंदे नाले जी भित सां टकराइजी वई। औरत ऐं 2 ॿारनि समेत 4 ॼणा फौत। माणीपुर में गॾा गाड़ी चौक पट तेज़ रफ़्तार गाॾी गंदे नाले जे भित सां टकराइजण सबबि कल्टी। हादसे में औरत ऐं 2 ॿारनि समेत 4 ॼणनि थरे ते दम ॾिनो। 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौतनि जी लाश ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतक़िल। ढाबे जी पंप हाउस में बिजली जे ब्रेकडाउन सबबि पाणी जी लाइन 2 हंधनि तां फाटी पई। कराची खे पाणी फ़राहमी मुअतल। 72 इंच क़दुरु जी 5 नंबर लाइन 2 हंधनि तां फाटण सबबि हज़ारें गैलन पाणी ज़ाया। पाणी पंप हाउस कॉलोनी ऐं भरपासे जे ॻोठनि में दाख़िल। पाइपलाइन जो मरम्मती कमु शुरू। वाटर बोर्ड जे एग्जीक्यूटिव इंजीनियर मौजिब बहाली में 36 खां 45 कलाक लॻी सघनि था। ऐं सखर बिराज जे मुख़्तलिफ़ दरवाज़नि में फाथल औरत समेत 5 ॼणनि जा लाश कढी इस्पताल मुंतक़िल। रेस्क्यू अमले मूजिब सखर बिराज जे गेट नंबर 27 छटी 42 62 वटि लाश फाथल हुजण जा इतला मिलिया। ॼाणियल हंधनि ते पहुची 5 लाश कढी इस्पताल मुंतक़िल कया। सिंधु दरिया में हर साल पाणी सतह वधण सबबि लाश सखर बिराज जे दरवाज़नि में अची फासनि था। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में वरीकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वरी थियूं, इते वठूं था शॉर्ट ब्रेक।